Audio Jungle. Audio Jungle. The news. पब्लिक स्कूल गडाप में महताब अकबर राशिदीअ जे मान में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मोहम्मद सलीम मेमण, मेंबर बोर्ड ऑफ गवर्नेंस PSG स्कूल जे प्रिंसिपाल मोहम्मद माशूक बलोच समेत उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मोहम्मद माशूक बलोच चयो त महताब अकबर राशिदीअ जो पब्लिक स्कूल गडाप जे बोर्ड जे चेयरपर्सन थियणु असां लाइ बाइसे फ़ख्र आहे। संदसि रहनुमाईअ में स्कूल जी बहितर खां बहितर कारकर्दगीअ लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾींदासीं। हिन वधीक चयो त महताब अकबर राशिदी असां लाइ हिकु रहनुमा साबित थींदी, जंहिंजी ज़ेर निगरानीअ में ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तालीम ऐं तरबियत लाइ कोशिशूं वठी उन्हनि खे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाईंदासीं। जॾहिं त महताब अकबर राशिदी सदारती ख़िताब कंदे चयो त मां पब्लिक स्कूल गडाप में पढ़ंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे मुनज़्ज़िम ॾिठो आहे। उहा उमेद अॻिते जे लाइ बि आहे त उहे पंहिंजो साॻियो नज़्म ज़ब्त बरक़रार रखंदा। ख़िताब खे जारी रखंदे वधीक चयो त असां स्कूल में बहितर तइलीम ऐं तरबियत लाइ के जोगा क़दम खणी तइलीमी निज़ाम खे बहितर बणाइण लाइ कापी कल्चर जो ख़ात्मो कंदासीं ऐं उस्तादनि जी भर्ती मेरिट जे बुनियाद ते कंदासीं। हिन वधीक चयो त उस्तादनि ऐं शागिर्दनि, शागिर्दाणियुनि जी तख़लीक़ी सलाहियतुनि लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वर्कशॉप ऐं प्रोग्राम मुनक़िद कराया वेंदा। प्रोग्राम जे आख़िर में प्रिंसिपाल मोहम्मद माशूक बलोच सिंध जे सक़ाफ़ती रवायत खे क़ाइमु रखंदे महिमाननि खे अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया ऐं ॿूटा लॻाया विया।